अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अॼु असां सिंध जे ॿेटनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। कुझु आउं बि अॻु भरी थियां। वफ़ाक़ी दर हक़ीक़त मरकज़ी, छाकाणि त इहो हिकु गैर जमहूरी वफ़ाक़ आहे। सरकार सिंध जे ॿेटनि बाबति पंहिंजी होॾ ते क़ाइमु आहे। सिंध हुकूमत बि सिंध पुलिस वांगुरु ॿई पासा वांडे पंहिंजी रवायती मौक़े पुरस्ती खे ज़ाहिर करे रही आहे। सो संदन हालत बि न सॼण खे आसरो न दुश्मन के भव वारी आहे। बाक़ी बचा सिंध जा मला से त बिना कंहिं ॻाणे जोगी सियासी मदद जी शायदि 2006 ईस्वी में विढ़िया ऐं 2013 ईस्वी में मुज़ाहिमत करे पंहिंजा ॿेट बचाया। माज़ीअ जे मनसूबनि जी नाकामी जा सबब आलमी ऐं मनसूबनि मंझि बि थी सघनि था, पर हेला हुकुमरान पंहिंजी नकरी पखाईअ सां उन भेट में वधीक ज़ोर ॾींदे ॾिसजनि था। साॻे वक़्तु इहा बि हक़ीक़त सिंध जे मलाहनि ॿेट बचायो तहरीक सां हियल सिंध जे क़ौमी अवामी सियासत सिंध प्रोग्रेसिव कमेटी सिंध एक्शन कमेटी गॾु आहे। तंहिं करे इहा ॻाल्हि यकीन सां करे सघिजे थी त हुकुमराननि वफ़ाक़ी तोड़े सूबाई या मरकज़ी तोड़े क़ौमी खे ॿेटनि ते शहर DHA बेरा टाउन ऐं थरकोल वांगुरु हज़म न थींदा। तरक़ी जमहूरियत इंसाफ़ बाबति हुकुमराननि जूं ॻाल्हियूं हाणे सिंध जी आम माण्हुनि ऐं पोरियतनि अवाम जे भिते ते ई कोन थियूं पवनि। खेनि ख़बर पइजी वई आहे त हीउ सॼो मेलो संदन पटको चोरी करण लाइ मचायो आहे। सोशल मीडिया जी महिरबानी सां आम ॾिठो त कीअं बेरा जा बुलडोज़र पोयतनि जे कखाउनि घरनि में मथां घुमनि था। खेनि स्टील मिल जा पोयत पंहिंजे बचनि लाइ रेलवे पटरी ते सुम्ही पवनि था। खेनि ख़बर पइजी वई आहे त कीअं थर जो कोयलो थरनि खां क़ीमती थी वञे थो, कीअं सिंध जो हारी हरामखोर जागीरदारनि नकली ॿिजनि ऐं दवाउनि जे वापारियुनि ऐं व्याज खोरनि जी गॾियल अणियल ॼार में फाथल आहे। सिंध जूं सुहिणियूं कीअं ॾिम जे ॾहका में रोज़ मरनि ऐं जीअनि थियूं। पंहिंजे बुनियादी जमहूरी हक़नि लाइ आवाज़ खणंदे सियासी कारकुन कीअं खंभे गुम कया था वञनि। पर सवाल इहो ई आहे त छा एतिरी ख़बर पवणु काफ़ी आहे? छा मज़लूम ऐं पुरत खे ख़बर नाहे हूंदी त सणस कहिड़ो ज़ुल्म आहे? सुबुह खां राति ताईं हूअ हॾ हणी बि पंहिंजी ॿारनि खे घर तालीम सिहत मुयसरु नथो करे सघे। कहिड़ी ख़्वारी आहे जेका हिन खाधी कोन्हे? कहिड़ी मुसलहत आहे जंहिं हिन खां संदसि माण्हू को खसण जी कोशिशि न कई हूंदी आहे? खेसि पंहिंजे हालतुनि जो अमली शऊर हूंदो आहे। जीअं गुरुदेव रूपाणी जी कहाणी अकुल असांखे सम्झाए थी, मज़लूमनि खे पंहिंजे ज़ुल्म बाबति बाख़बर थियण लाइ मूं जहिड़नि जी ॻाल्हियुनि ऐं कालमनि जी ज़रूरत कोन्हे। इहो संदन आम शऊर जो पहिरियों खां हिसो हूंदो आहे। ज़ुल्म जी उन सतह जी हालत सम्झ ऐं अहसास पाण हुर्तो अंदाज़ में ऐं पहिरें ॾाके ते क्रोध कावड़ मायूसी ऐं मौक़े प्रस्ती जे लाइ गुंजाइश कढंदो आहे। आम शऊर मुज़ाहिमत ऐं मुफ़ाहिमत जी हेकड़ा ई हूंदो आहे। उन सतह ते हुकुमान तब्क़ो पुरतनि खे पंहिंजे मुर्दार इख़्लाक़ियात ऐं सम्झ अचींदो आहे। यानी आम हालत में पुरत जो आम शऊर पिणु उन ॻाल्हि खे क़बूले वठंदो आहे त कंहिं ॾाढे पाछे में उमिरि गुज़ारे हुकुमराननि जे बचियल मौक़े पुरस्तीअ मां इनफ़रादी तौरु घटि घेर कढी, पर हालतूं उहे इम्कान ॾींहों ॾींहुं महदूद कंदियूं वेंदियूं आहिनि। मिर्ज मुआशी सियासी सवालनि ते माण्हू नए अंदाज़ में सोचणु सम्झणु ऐं मुतहद थियण ते मजबूर थींदा आहिनि। ईअं आम अवाम तारीख़ जे जिबर हेठि रिवाजी हलत चलत ऐं सम्झ खां मतभरो थियणु शुरू थींदो आहे। हू तंहिं टहल फ़हम ऐं अकुल ॾांहुं पियो वधाईंदो आहे जंहिं सबबु मज़लूम पाण तारीख़ जा मौज़ू न पर मुंहं ते थी पवंदा आहिनि। उन लाइ हिकु शर्त हूंदो आहे त अवाम ज़ात नस्ल क़ौम ऐं मज़हब खां मथां थी पाण खे कंहिं न कंहिं सियासी तंज़ीम ऐं फ़िक्र सां जोड़नि। उनजो इहो मतिलबु कोन्हे त को मां पंहिंजी ज़ात ख़तमु करे छॾियां, मज़हबी फ़िक्र खे पासे ते रखी छॾियां, पंहिंजी सिंधी बेनल क़ौमियत जे अॾे ते क़ुर्बान करे छॾियां। पर उनजो मतिलबु पंहिंजी ज़मीन ते पंहिंजी लड़ाई महिल हिन दुनिया खे सम्झण ऐं बदिलण जो नुक़्ताए नज़र आलमी ऐं इंसान दोस्त रखां। पाण खे इंसान खां सिर्फ़ु उनजे रंग नस्ल क़ौम ऐं मज़हब जी बुनियाद ते नफ़रत न कयां। ऊचे मुआ ऐं फडेल कास्त्रो बि मुल्की रियासत खां नफ़रत ऐं आवाम सां प्यार कंदा हुआ। उहे बि हिकु पासे सरमायो ऐं ॿिए पासे बुख बदहाली बेरोज़गारी बीमारी माहौलियत क़तलण जॾहिं घर अंदरि दाख़िल थींदी आहे त उहे सभु शयूं नाहे ॾिसंदी। अरब ऐं यहूदी सरमाए जे सोनीअ सां खे सजदो कंदे ऐं फ़लस्तीन खे पुठी ॾेई राति पेट में ॿाहिरि थी वञनि था। बसि इहो आम अवाम आहे जंहिंखे हर क़िस्म जी सानवी तज़ादुनि में फसाए के हिक ॿिए जे साम्हूं आणे पाण में विढ़ाए वाशी बणाए उहे अमीर कबीर पंहिंजो माणको ऐं हुकुमरानी बचाईंदा आहिनि। मां सम्झां थो त सिंध जे सियासी समाज में ॿेटनि जे सवाल ते जेका हिसासियत हाणे मौजूदु आहे तंहिंजा बुनियाद समाज में उमूमी तौरु मौजूदु बेयकीनी ऐं ॾहाकनि जी
क़ौमी ऐं तबक़ाती जिबर में मौजूद आहिनि। इस्टेब्लिशमेंट के हेल घरां लॻल आहे। पंजाब अंदरि उथल पुथल PTM समेत पसगिरदाई जे ॿियनि क़ौमी अवामी मुज़ाहिमतनि खे मुंहुं ॾियण वारी इस्टेब्लिशमेंट जे सलाहियतुनि खे क़दुरु महदूद कयो आहे। ख़ुदि असांजे हुकूमत जा आका बि कथा पिया आहिनि। हिन उथल पुथल में हुकूमत पाण मुहिम जोगी वारी सियासत खे हवा ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं उनजी वोट में अवामी क़ुवतूं पिणु इत्तिहाद जे नंढे में नंढे कोशिश खे मान ॾियण ते मजबूर थींदियूं आहिनि। याम साकी हिकु तक़रीर में चयो हुयो, सियासत ओलंपिक रांदियुनि जी उन मशहण वांगुरु आहे जेका ॿारी असांजे वॾनि हुई, इहा अॼु असांजे हथ आहे ऐं उनखे विसामजण खां अॻु लाइक़ हथनि में मुंतक़िल करणु असांजी तारीख़ी ज़िमेवारी आहे। हिन दौर जे हर सोचींदड़ लोचींदड़ जिस्म ऐं रूह मथां इहो फर्ज़ु आहे हू सियासत जहिड़े हिसाब शोबे खे हिदागीरनि जे हथ चढ़ण न ॾियनि। असां तव्हां जंग में शौक़ु भली न रखूं, पर जंग असां में दिलचस्पी ज़रूरु रखे थी। असां इनफ़रादी तौरु रोज़ु हिन निज़ाम रियासत सां जंग कयूं था, पर हिते सवाल गॾियल कोशिशि ऐं सियासी मुज़ाहिमत जो आहे। उन ॾांहुं असांखे हालतूं ॾींहों ॾींहुं देखनि पियूं। छा असां वटि वञण लाइ ख़ौफ़, मायूसी, बेयकीनी, नफ़रत खां सवाइ ॿियो कुझु बि आहे? जे न त पोइ ॾिसणु ज़रूरु घुरिजे त हासिलु करण लाइ छा छा आहे। ॻाल्हि सिधी आहे, चांहि ओतिरी मिठी थींदी जेतिरी उन में खंडु विझबी। सुभाणे जे पेट में छा आहे इहा त कंहिंखे ख़बर न आहे, पर हिकु कचहरी में जामी चांडे हिकु भली ॻाल्हि कई आहे त सरमाएदारी हिकु सूट बूट पातल अहिड़ो कोड़ो आहे जेको साफ़ शफ़ाफ़ आहे ऐं उनजा ॻिटा ॻढ़ा लॻा पिया आहिनि। ॿिए पासे टीं दुनिया जो अवाम आहे जेको कुदरत जे गदिले ॿार वांगुरु कंहिं कची आबादी जे नाले पासे में मेलो लॻो पियो आहे। तंहिं बावजूदि